पुलिस कश्मीर, कंदकोट, शिकारपुर, जेकवाबाद, सखर इन समूरनि इलाइक़नि मां माण्हुनि खे अगवा खां कीअं बचाईंदी। पुलिस त पंहिंजा जेके CCTV कैमराज़ आहिनि उहा बि नथी बचाए सघे। धाड़ेलनि इंतिहाई ब्रेकिंग न्यूज़ आहे, इन खे जेतिरो फैलायो वञे त उहा वधीक फैलायो वञे। इन जे करे जो ही मिसाल, इहो आईनो आहे सिंध पुलिस लाइ, सिंध हुकूमत लाइ, वफ़ाक़ी हुकूमत लाइ, सभिनी लाइ, त हिकिड़ियूं जेके कैमरा लॻाई वियूं आहिनि CCTV कैमरा, उहे कैमरा सखर खां वठी कश्मीर ताईं उहे समूरियूं जेके बि कैमरा लॻल आहिनि उन्हनि जो वॾो तादादु हो जेके विच मोटरवे ते लॻल आहिनि। सखर खां कश्मीर मोटरवे ते M5 ते उहे समूरियूं हंधनि तां, मुख़्तलिफ़ हंधनि तां, सखर खां घोटकी, पनवाकेल, मिरपुर माथेलो, इहो समूरो जेको रोड आहे उतां धाड़ेलनि काह करे उहे समूरियूं जेके कैमराऊं आहिनि उहे टोड़े भञी पाण सां गॾु खणी हलिया विया आहिनि। हाणे छा चइजे त छा पुलिस भला इन ते अचे पहुती धाड़ेलनि खे त बाबा ही वञी खणो, इहे ई कैमरा हूंदियूं ई न त रिकॉर्ड बि न हूंदो। सो आख़िर थियो ई आहे त ही जॾहिं मां ही जेके तव्हां भरिसां जेके फुटेजिस ॾिसो पिया, मोटरवे M5 जा आहिनि, सखर खां कश्मीर जे विच जा, इहे मां पंहिंजी कैमरा सां पाण रिकॉर्ड कया आहिनि। इन समूरनि खां जेके बि रोड ते कैमरा लॻल आहिनि उन्हनि जा फ़क़ति थंबू लॻल आहिनि, पोल लॻल आहिनि, उन्हनि ते कैमरा जेके आहिनि उहे समूरियूं टोड़ी वियूं आहिनि। उहे समूरियूं मालूम करण ते जॾहिं पंहिंजे ज़रियनि खां मालूम कयो त हीअ आख़िर सखर खां कश्मीर जे विच में छा सूरत हाल आहे, उन्हनि जो त हीअ धाड़ेलनि काह करे जेके बि कैमराऊं लॻल आहिनि इहे CCTV कैमरा टोड़े पाण सां गॾु खणी विया। इन सां अलावा इन समूरो जेको मोटरवे आहे इन ते जेके सेफ्टी जेके गिरल ॼारियूं लॻल आहियूं उहे पिणु कटी वियूं आहिनि त जीअं हू आसानी सां मोटरवे ते काह कनि ऐं आराम सां माण्हू अगवा करे वरी कचे तरफ़ खणी हलिया वञनि। हाणे जॾहिं ॾींहं जो सफ़र कयो आहे त ॾींहं जो पंहिंजे अखियुनि सां जेके शयूं मुशाहिदे ठाहियूं त रोड ते इहो हाल आहे, इहो बदअमनीअ जो हाल आहे, अमन अमान जो इहो हाल आहे जो इन समूरे रोड ते असांखे ॾींहं जो बि गाॾियूं नज़र न पिया आहिनि। ईअं विथीअ ते का गाॾी शाम जो 5 खां पोइ जेके बि उतां जा माण्हू समूरा एहतियातनि केर बि रोड ते न ईंदो आहे। हितां इन मोटरवे ते समूरो घोटकी, कश्मीर, कंदकोट, शिकारपुर इन्हनि ते तव्हांखे राति जो माण्हू नज़र न ईंदो। अगरि इहो मुशाहिदो करिणो आहे, ॾिसणो आहे त तव्हां सभु जा सभु माण्हू आला इख़्तियारियूं इदारा सभिनी खे ख़बर आहे त शाम जो माण्हू हितां जो जेको मक़ामी माण्हू आहे उनखे सभिनी खे ख़बर आहे त हिते शाम जो इन ख़ौफ़ में माण्हू घरां न निकिरंदो आहे ऐं इहो हक़ीक़तनि बि थियो आहे त माण्हू अगवा थी वेंदा आहिनि। हाणे इन समूरा जेके हिकिड़ो इहो मोटरवे, ॿिया जेके लिंक रोड, इन समूरनि ते शाम जे टाइम माण्हू न आहे, राति जो परे परे ताईं तव्हांखे हिकिड़ी तव्हांजी अगरि गाॾी भुल में हितां हली थी वञे शहर मां, कराची, इस्लामाबाद मां, त उहा फ़क़ति अकेली हूंदी। अगरि ग़लती में हली वई आहे, इहे जेको अॼु वाक़ियो पेश आयो आहे ठुल जे भरिसां TCF जे नियाणियूं जेके स्कूल जूं वञी रहियूं टीचर्स उनखे अगवा करण जी कोशिशि वारो, त इहे साॻई टोला इहे समूरे इन तर में घुमंदा वतन था। इहे धाड़ियल सरेआम घुमनि था, किथे बि असांखे पुलिस नज़र नथी अचे। इन्हनि रोडनि मेन मुख्य रोडनि ते पुलिस नज़र नथी अचे, कैमराऊं उते नज़र न। हाणे जॾहिं माना सखर खां तव्हां निकिरंदव कश्मीर ताईं कैमराऊं तव्हांखे भॻल नज़र ईंदियूं, कैमरा धाड़ियल खणी हलिया विया आहिनि। इहे दुनिया में किथे तव्हां मिसाल ॿुधो हूंदो त उन रोड तां, उन नेशनल, उन हाईवे तां, उन मोटरवे तां उहे धाड़ियल कैमराऊं खणी हलिया वञनि। त हाणे उन्हनि धाड़ियलनि जी कहिड़ो साबिती हूंदी, छा हूंदो? हूअं बि साबितियूं त सभु मौजूदु आहिनि, पर धाड़ियलनि खे ग़रीब लाइ त पुलिस ॾाढी हूंदी आहे, पर उन्हनि ॾाढो कुझु बि न आहे। उहे कार्रवाइयूं कंदा आहिनि, सरेआम कंदा आहिनि, सरेआम 20-20 हथियारबंद टोलनि जे सूरत में धाड़ियल मौजूदु हूंदा आहिनि ऐं उहे कार्रवाइयूं करे हलिया वेंदा आहिनि। हाणे न कश्मीर, कंदकोट, शिकारपुर, जेकवाबाद, घोटकी, इहे समूरा जेके ज़िला आहिनि इन्हनि में माण्हू ग़ैर महफ़ूज़ आहिनि। पुलिस दावाऊं कंदी रही, इदारा दावाऊं कंदा रहिया त ऑपरेशन कयो वेंदो, ऑपरेशन न आहे ऐं ऑपरेशन त माना कचे में छा थींदो, पर पके ते अचण खां बि उन्हनि खे रोकण वारो केरु न आहे। अहिड़ो मिसाल दुनिया में किथे बि न मिलंदो त एतिरियूं नेशनल हाईवे ग़ैर महफ़ूज़ हिन जदीद दौर में, हेतिरियूं सेफ्टी कैमरा लॻाई वियूं उहे कहिड़े कम जूं आहिनि, सेफ्टी गिर लॻाई वियूं आहिनि उहे कहिड़े कम जूं आहिनि। समूरे इन रोड ते किथे बि पुलिस असांखे नज़र न आई। हीअ सूरत हाल जॾहिं हुजे, कश्मीर, कंदकोट माण्हू अगवा करे कचे में खणी वञनि, हिकिड़ो इंडस्ट्री आहे
धाड़ेलनि जी उहा माण्हू उते पहुचे, पोइ वरी डील थिए, वरी माण्हू बाज़ियाब थियनि था ऐं वरी पैसा ॾेई वरी बाज़ियाब थियनि था, ऐं उन में जेके माण्हू इन्वॉल्व आहिनि उहे सभु धुरियूं उन में इन्वॉल्व आहिनि, उन्हनि जे पैसो ॾेई बाज़ियाबी कराइण में ऐं जेको भुंग भरे उन्हनि जी थिए थी। हीअ सूरत हाल जॾहिं सिंध जी अचे बीहे थी त इन खां वधीक को मिसाल माण्हूअ खे नथो मिले त माण्हू रोडनि ते बि सफ़र न करे सघे। घरनि में अगवा धाड़ा, पुलिस जूं दावाऊं त असीं मौजूदु आहियूं, फोर्सिस जूं दावाऊं त असीं कार्रवायूं करे रहिया आहियूं, धाड़ेलनि जे ख़िलाफ़ु ऑपरेशन थी रहियो आहे, कचे में ऑपरेशन हली रहियो आहे, वॾो ऑपरेशन आहे, जल्द धाड़ेल जो निस्तनाबूद थींदा, ख़तमु थींदा। त हीअ जेको मिसाल अखियुनि जे साम्हूं असांखे नज़र अचे थो त धाड़ेल त अचनि था, शहरनि में अची कार्रवायूं करे वञनि था, शहर में रहंदड़ माण्हू ग़ैर महफ़ूज़ आहे, माण्हूअ जो कारोबार, माण्हूअ जो रोज़गार, माण्हूअ जो स्कूल, ॿार बच्चा, तालीम इन्हनि ज़िलनि में, स्पेशली इन्हनि ज़िलनि में त बिल्कुलु ख़तमु आहे। इन लाइ को स्पेशली को टास्क फोर्स, को स्पेशली को इन लाइ ऑपरेशन, को वॾो को फौजी ऑपरेशन को अहिड़ो थिए त जेको माण्हू माना ईअं लॻी रहियो आहे जीअं माज़ीअ में ॿुधायो वेंदो हो त धाड़ेलनि जो दौर ज़िया, उन खां पोइ कीअं धाड़ेल आंदा विया ऐं माण्हू ग़ैर महफ़ूज़ हूंदा, उहो ई साॻियो दौर ॼण त वापसि मोटी आयो आहे। ऐं हाणे जॾहिं दुनिया तेज़ी सां अॻियां तरक़ी थी करे त पुलिस जेकी आहे उहा पंहिंजूं कैमराउनि उहे कैमरा नथियूं बचाए सघे, त माण्हू मिसाल साम्हूं अचे थो त पुलिस माण्हुनि खे कीअं बचाईंदी, उन्हनि खे महफ़ूज़ छा रखंदी, उन्हनि जी ज़िंदगी, उन जो जान माल कीअं महफ़ूज़ रखंदी, पंहिंजूं कैमरा बि नथा बचाए सघनि। हाणे जॾहिं तव्हां मोटरवे ते सफ़र कंदव, सखर खां जीअं तव्हां निकिरंदव त कश्मीर ताईं तव्हांखे कैमराऊं टुटल छा थंबू समूरा तव्हांखे ख़ाली नज़र ईंदा, उहो कैमराऊं टोड़े खणी पाण सां गॾु धाड़ेल खणी हलिया विया आहिनि। वरी जॾहिं कश्मीर खां तव्हां रहीम यार ख़ान खां तव्हां पहुचंदव त रहीम यार ख़ान खां पोइ वरी तव्हांखे कैमरा CCTV नज़र ईंदियूं, वरी तव्हांखे पुलिस नज़र ईंदी, वरी सॼो उते सिक्योरिटी तव्हांखे नज़र ईंदी। हाणे हथ सां ॾिनो वियो आहे सखर खां कश्मीर इहो मोटरवे धाड़ेलनि खे त तव्हां अचो ऐं कार्रवायूं करे हलिया वञो, ऐं न को तव्हांजी सबूत हूंदी, न साबिती हूंदी, न CCTV हूंदो, कुझु बि न हूंदो, अचे कार्रवाई। साॻियो ई वरी रहीम यार ख़ान खां वञो त रहीम यार ख़ान खां वरी साॻियूं कैमराऊं लॻल आहिनि। सो इहो हाल आहे सिंध में। माण्हू पंहिंजे शहर में निकिरण जे, हाणे पुलिस जूं IG सिंध जूं दावाऊं, वॾियूं दावाऊं, माण्हू हींअर बि कचे में सवे माण्हू अगवा आहिनि, खोड़ माण्हू अगवा थियल हुते आहिनि, उन्हनि जे लाइ उन्हनि जा वारिस दावूं पिया कनि। पुलिस जी दावा आहे IG साहिब जी, सिंध हुकूमत जी, वफ़ाक़ी हुकूमत जी, त वॾो ऑपरेशन हली रहियो आहे, धाड़ेल ख़तमु थी रहिया आहिनि, माण्हू मुकमल बाज़ाब थी चुका आहिनि, ऐं रोड रस्तनि ते पुलिस जी सिक्योरिटीअ जो वॾो ॼार आहे। सो इहो पंहिंजे अखियुनि सां हाल अहिवाल ऐं अखियुनि सां ई पंहिंजे हथ सां फुटेजिस रिकॉर्ड करे कैमरा सां तव्हांजे आॾो जेके हली रहिया आहिनि इहे रखिया आहिनि, त जीअं तव्हां ॾिसो त हीअ हाल आहे। हीअ सिंध जो हाल कयो वियो आहे त जेके मोटरवे ठाहिया विया आहिनि उन्हनि जूं कैमराऊं धाड़ेल खणी हलिया विया आहिनि, कंहिं उन्हनि खे रोकियो कोन, कंहिं उनखे आॾो केर बि उन्हनि खे कोन आयो, न ई उनखे कंहिंखे ज़रूरत थी त उन्हनि धाड़ेलनि खे रोकिजे। आराम सां उन्हनि समूरे रोड जूं जेके बि 100 जी तादाद में कैमरा लॻल आहिनि उहो टोड़े खणी हलिया विया आहिनि, ॼारियूं कटी वियूं आहिनि। हाणे माण्हुनि जो कीअं हितां सफ़र कंदो, माण्हू शहरनि में सखर, जैकवाबाद, घोटकी, शिकारपुर, कंदकोड़, कश्मीर, ॿिया नंढा वॾा पनवाकिल जेके बि इहे रोड रस्ता वञनि था, इहे समूरा रोड रस्ता हिन वक़्तु ग़ैर महफ़ूज़ आहिनि। वॾी तादाद में इनखे वॾे जेको लेवल ते हीअ ऑपरेशन जी ज़रूरत आहे। हिन वक़्तु ईअं महसूसु करे सघिजे थो त इहे नोगो एरियाज़ आवाम लाइ धाड़ेलनि बणाए छॾिया आहिनि, ऐं पुलिस उन्हनि आॾो बिल्कुलु हथियार पंहिंजा फिटा करे चुकी आहे, जेको नज़र अचे थो। ऐं नोगो एरिया में रहंदड़ माण्हुनि जो तव्हां सम्झी सघो था त गुज़र सफ़र, ज़िंदगी, कारोबार, रोज़गार, उथ वेह अचु वञु कीअं हूंदो, कीअं ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि ऐं शाबसूं आहिनि उन्हनि माण्हुनि खे। त इन सूरत हाल में, इन ख़ौफ़ ऐं ख़तरे जी सूरत हाल में हू माण्हू रही रहिया आहिनि। हाणे शहरनि में, सिटीज़ में स्ट्रीट क्राइम अगरि हुजे थो ॿारहाड़ीअ में, त उन खां बि वधीक ख़तरनाक धाड़ेल राज ऐं धाड़ेलनि जा इहे टोला। अॼु तव्हां इहे मासूम नियाणी टीचर्स जूं दाहूं, उन्हनि जूं तव्हां इहो ॿुधी रहिया आहियो, रड़ियूं ऐं दाहूं करे रहियूं आहिनि, क़ुर पाक पढ़ी रहियूं आहिनि त असांखे अलाह साईं महफ़ूज़ रख। उहे धाड़ेल उन्हनि नियाणियुनि खे उन खां अॻु में बि औरतूं खयूं वियूं आहिनि, मासूम ॿार खयां विया आहिनि, मर्द खयां विया आहिनि, उते तशदुद कयो वेंदो आहे ऐं आहे सॼो सरेआम थी रहियो आहे, बिल्कुलु सॼो सरेआम थी रहियो आहे। ऐं इहा
जेकी रियासत जी रिट आहे, सरकार जी रिट आहे, सरियाम हू चैलेंज कयूं वेठा आहिनि त असीं तव्हांजे शहरनि में, तव्हांजे मोटरवेज़, हाईवेज़, तव्हांजे लिंक रोड, तव्हांजे शहरनि घिटियुनि में मौजूदु आहियूं। पुलिस इदारा असांखे अचो कुझु करे सघो था त कयो। ऐं पुलिस उन्हनि ॾाढो समूरा इदारा उन्हनि ॾाढो नाकाम थी चुका आहिनि ऐं उन्हनि ॾाढो बेवस आहिनि ऐं उहो रिट सरियाम चैलेंज कनि था, पर उन्हनि खे केर बि मुंहुं टोड़ जवाबु ॾियण लाइ तयारु कोन्हे। शहरनि जी ज़िंदगी ग़ैर महफ़ूज़ आहे। हिन वक़्तु बि केरु अगरि इहे CCTV फुटेजिस चैलेंज करणु चाहे त ही फुटेज उनखे बि ॾेखारे सघजनि था या उहो विज़िट करे त सभु जा सभु इदारा, सभु पुलिस, आला इख़्तियारियूं, जांच कंदड़ इदारा, सिविल सोसाइटी समूरा वञी ॾिसी सघनि था त छा सिंध में इहो हाल कयो वियो आहे त मोटर वे जेको ठाहियो वियो माण्हुनि खे त तव्हां लाइ सवलाइयूं था पैदा कयूं, तव्हां शहरी आराम सां अचो वञो, उते तव्हांखे ॾींहं जो राति जो त गाॾी नज़र नथी अचे, ॾींहं जो बि तव्हांखे गाॾियूं नज़र न ईंदियूं। ख़ौफ़ में अगरि वेंदो बि त को ख़ौफ़ में वेंदो, छो जो उते न को पुलिस आहे, न कैमरा भॻी पियूं आहिनि, उहे धाड़ियल खणी विया, ॾियारियूं कटी वियूं आहिनि। त हाणे माण्हू कीअं पंहिंजे शहरनि तरफ़ वेंदो, पंहिंजे ॻोठनि तरफ़ ईंदो। हीअ आहे असुलु हक़ीक़त सिंध में अमन अमान जी असुलु तस्वीर इहा आहे जेकी तव्हां फुटेजिस में हाल ॾिसी रहियो आहे, कैमरा जो हाल तव्हां ॾिसो पिया। महिरबानी।